हिते जे मिसण वॾीअ खां 4 मील 5 मील ॾखण तरफ़ इन्हनि जो ॻोठु ॻाढ़ो सदर सॾिजे थो। हिन पासे जा हुआ ऐं असांजे हिन लिगारियुनि जे अंदरि वॾे में वॾा 2 आलिम जेके सिंध लेवल ते चऊं, मौलाना इस्माइल साहब लिगारी, मौलाना अब्दुल करीम साहब पाण में मासा तो पाण। मौलाना इस्माइल साहब ॼमार में वॾो हो, 1908 में उनजी पैदाइश आहे, 1989 उनजी वफ़ात। मौलाना अब्दुल करीम साहब लिगारी 1915 में उनजी पैदाइश आहे, 2004 में उनजी वफ़ात आहे। ही इलाइक़ो जेको मीरनि जी जागीर हो, जिते जागीरूं हूंदियूं आहिनि उते ग़ुलामी वधीक हूंदी आहे, छो त हाणे जागीरूं टुटी चुकियूं आहिनि। इन करे असांखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी। हाणे हिकिड़ो यानी तालीम जो वधणु ऐं वरी दुनिया जा हालात चेंज थी वञण जे करे अॻूणियूं हालतूं चेंज थी वियूं आहिनि। इन करे असां सम्झूं नथा। पुराणे दौर में इहो वधीक हो। मौली साहब वारा हीअं सम्झो त दीनी तालीम पढ़िया ऐं मौलाना इस्माइल साहब लिगारी 1934 में मौलवी थी पहुतो त हिते जे मिसण वॾी जे रईसनि उनखे ऑफर कई त तव्हां असांजे ॻोठ में मदरसो। मौल साहब अब्दुल करीम लिगारी उन्हनि ॾींहंनि पढ़ंदो। मौल साहब इस्माइल लिगारी 1934 में हिते मदरसे जो बुनियाद रखियो। 6-7 साल मौलाना अब्दुल करीम साहब सिंध जे मुख़्तलिफ़ मदरसनि में पढ़ण खां पोइ देवबंद वियो, उते लगातार 3 साल रहियो। उतां यानी मौलवी थी करे वापसि आयो त मौली साहब अॻे ई मदरसो हलायो पिए। पोइ वरी माइट बि हुआ पाण में, त पोइ उनजो साथी बणियो। ईअं उन्हनि जे गॾिजी कमु करण सां अञा बि हिन कम में वधीक तरक़ी थी ऐं फ़ाइदो इहो थियो जो यानी हिते मदरसो एतिरो ज़ोर थियो जो मुसाफ़िर शागिर्द 60-70 शागिर्द मुसाफ़िर हुआ जेके हिन मदरसे में मौल साहबान पढ़िया। उन में मुंहिंजो पीउ मौली अब्दुर्रहमान शोरो उहो 1940 खां हिते पढ़णु शुरू थियो। 1940 में मौलाना अब्दुल करीम साहब देवबंद खां ताज़ो आयो ऐं इहो औज आहे मदरसे जो। पर इन तालीम सां गॾोगॾु मौल साहब इस्माइल लिगारी हिकिड़ो ॿियो कमु शुरू कयो त असां वटि ग़रीब गुरबे ऐं हारी मज़ूर ते ज़मींदार तबिके जी वॾी चिप हुई। न हिसाब न किताब, वीचारा मुफ़्त में ॿिया लदबा ढोरनि वांगुरु उन्हनि खे ॿिया भाईंदा हुआ। मौली साहब हारिन जे हक़नि लाइ जदोजहद शुरू कई। हारी तहरीक जेका तव्हां कामरेड हैदर जतोई जे नाले सां ॿुधो था, असुल में उनजो बानी जेको आहे सो मीरपुर ख़ासि जो हाजी, मीरपुर ख़ासि खां परियां मीरवा गोरचाणी जो हाजी खमीसो ख़ासि के, ये बुनियादी माण्हू ये उन टाइम जी ॻाल्हि आहे जो अञा ख़ुदि कामरेड हैदर जतोई पाण मुख़्तियारकार हो। कोई तरक़ी थियसि पोइ हिननि उहिदो बि छॾे ॾिनो, सरकारी छॾे ॾिनई, अञा मुख़्तियारकार हो सरकारी। उन्हनि ॾींहंनि हिननि हारियुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई ऐं ही उन यानी माण्हू हुआ बुनियादी जो हारियुनि जे हक़नि लाइ मज़दूर तबिको, ग़रीब तबिको, छो असांजो ही मुल्क ज़राअती आहे। हींअर खुली मज़दूरी आम आहे, तॾहिं वीचारा इहे ॿ ॾेया नौकर हूंदा। मौली साहब हारियुनि जे हक़नि लाइ जॾहिं जदोजहद कई त ज़ाहिर आहे ज़मींदार तबिको मुखालिफ़ थी वियो। हू कीअं चाहींदो त इहो हारी उनखे हक़ मिले, उनजो हिसाब थिए? कोन चाहींदो। पोइ उन्हनि में मुक़ाबिलो थियो बाक़ाइदे जी मुसलह हथियार बंद जीअं थींदो आहे मुक़ाबिलो, उन
में मौली साहब ते कातिलाना हमला, पोइ केस, पोइ मौली साहब जा माण्हू फटिया पिया आहिनि, कॾहिं मौली साहब फटियो पियो आहे। त इहा बि हिकिड़ी वॾी हिते जांगा थी आहे, जेके तर जा टोटल ज़मीनदार वॾा वॾा उन वक़्तु मियूं वलारी ख़ासि तौर ते मुल साहिब इस्माइल निगारी सां हिननि जो वॾो मुक़ाबिलो हो। ऐं हुननि जा साथारी पीर ग़ुलाम नसरुल्लाह जिलानी ऐं सईद बुरहल शाह, इहे अली नवाज़ शाह वारा जेके आहिनि न, इहे माना बुनियादी माण्हू हुआ जेके मौली साहिब जे मुक़ाबले में गवर्नमेंट सपोर्ट थाणा ॿिया सभु हुननि जा। मौली साहिब मिसकीन माण्हू। 82 केस मौलवी इस्माइल निगारी ते वॾेरनि जा थियल आहिनि। आउं चवां थो त हिते मूंखे सिंध में अहिड़ो मौलवी ॾसियो, छो त आउं नरगो मिसर में पढ़ियो आहियां, हैदराबाद में पढ़ियो आहियां, कराची में पढ़ियो आहियां, लाड़काणे में पढ़ियो आहियां, ॿियनि मदरसनि में पढ़ियो आहियां। मौलवियुनि सां मुंहिंजी उथी वेठी तमामु घणी आहे। हिकु बि मौलवीअ ते 1-2 केस हूंदा, 5 केस हूंदा, पर 82-84 केस ऐं सभिनी जो फाइल रिकॉर्ड, हिन केस मां बरी, हिन केस मां बरी, हिन केस मां बरी। मौलवी इस्माइल ते वरी केस कीअं हुजनि, हिकिड़ो केस कंधकोट में, ॿियो केस कराचीअ में, टियों केस सिजावल में, चौथों केस ठट्टे में, 5हों केस घोड़ाबारी में, 6हों केस वरी जेको आहे सो अञा ॿिए पासे। हाणे सभिनी जूं हाज़िरियूं शुनवायूं वञणु, तव्हां सोचो को हौसलो खपे थो। पोइ इहो कामरेड हैदर बि जतोई, GM सैयद ऐं हफ़ीज़ कुरैशी वकील हालल वारो, मीर रसूल बज ट्रालपुर, मीर अली अहमद ट्रालपुर, ऐं इहे हुआ हिननि जा मददगार, इहे उन्हनि जा सपोर्टर हुआ। पर पोइ हिन जदोजहद इहा कई जो मौली साहिब जे हिननि कमनि सां हीअ जागीर जेको मीरनि जो उहो टुटी वियो। टुटो कीअं? मौली साहिब हुन जी शुरूआति कई। हीअ बरोज जेके हिते वेठा आहिनि, इहे तक़रीबन हिन ई जागीर में हारी हुआ मीरनि। मौली साहिब बरोजनि खे तयारु कयो, आगे हुन वारा करो, ए कणिक आहे तूं मथे तुसां चाह वञो, बसि मीर को आहे ॾेवणी कान्हे, जहिड़ा त जहिड़ा ई माना कार। मौली साहिब हिननि खे तयारु कयो, हारे न मुर्सी कई, कणिक उलड़ी खणी विया, मीर साहिब खे मिलियो कुझु कोन, मीर साहिब क़दम खयो। आख़िर मीर रसूल भाई सां हुननि सां माइटी हुई, चयूं बाबा हीअ मौलवी अवां जो असांखे तव्हां मारे थो, ईअं करे थो, चई बाबा हिन सां फ़ैसिलो कयो। पोइ हिते मीर आया, अची वेठा, मीर एजाज़ वारा इहे सभु। मौली साहिब चइबा जेके हारी आहिनि न, ज़मीन ॾियो हुनखे, जेको कानून आहे सरकार जो। ईअं मतिलबु त इहे मीरनि जा जागीर। ऐं मौली साहिब उन मां वरी एकड़ पंहिंजे लाइ कोन रखियो। वॾी ॻाल्हि त इहा आहे न, माल ठाहे पंहिंजो त ठाहे न हक़ीक़त तो जान। इन करे हिन इलाइक़े में वॾो जो कमु कयो मौलवी इस्माइल निगारी कयो। ॿिए नंबर में मौलवी अब्दुल करीम उनजो तालीमी कमकार में साथी रहियो। सम्झे न, मौलवी साहिब अब्दुल करीम जहिड़नि झगड़नि में केसनि में कोन हो, जेलनि में हू वेंदो हो, हमला कातिलाना उन ते थींदा हुआ, सभु कुझु तकलीफ़ूं हुनखे ईंदियूं हुयूं। सम्झे न, मौलवी साहिब अब्दुल करीम हिकु दफ़ा बि जेल में कोन वियो। मौलवी इस्माइल जो तूं मदरसो संभाल, स्कूल संभाल, हॉस्टल संभाल, बाक़ी वॾेरनि खे आउं पाणे थो ॾिसां। सम्झे न, त हिकिड़ी ॻाल्हि थो करियां त ईअं हुननि जो साथ रहियो। असां हुननि खे ॾिठोसीं, असां ख़ुदि पढ़ियासीं ॿिन्ही वटि। मौलवी साहिब अब्दुल करीम वटां पढ़ियो आहियां, मौलाना इस्माइल साहिब वटां पढ़ियो आहियां, मुंहिंजा 2 उस्ताद आहिनि। ईअं सम्झो त असां त ईअं था सम्झूं उन्हनि खे हीअ लाइट लॻी पई आहे, हिन में काटू वाधू जो सिस्टम हूंदो आहे। इन खां सवाइ हीअ सिस्टम हले नथो। गरम सर्द वारो हिसाबु जॾहिं ॿई मिलनि था तॾहिं ही कुझु थिए थो। त मौलवी साहिब इस्माइल ईअं सम्झो त असां लाइ ईअं हुआ जो
इहे मौली साहिबु इस्माइल हुजे हा, मौली अब्दुल करीम न हुजे हा, त बि हिते जा मदरसा, हिते जा स्कूल, हिते जूं मास्टरूं कम न हले हा। या वरी मौलवी अब्दुल करीम हुजे हा, मौलवी इस्माइल न हुजे हा, त मौली साहिब खे बीहणी बरोज कोन ॾींदा। इहे त लठियूं बंदूकूं त हुन ते कयूं न। शींहुं जॾहिं ईंदो हो त सभु चइबो त गिदड़ भॼी वेंदा। इन करे हिननि ॿिन्ही जो तालुक भाउरनि खां बि वधीक मुहबत ऐं प्यार वारो रहियो। ईअं सम्झो त अधु सदीअ खां मथे हिननि जी रफ़ाक़त रही।